वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान जी अवाम ऐं हथियारबंद फ़ौज मुल्क जी सलामती, ख़ुदमुख़्तियारी ऐं इलाइक़ाई सालिमियत जे तहफ़्फ़ुज़ लाइ हर वक़्तु तयार आहिनि। सॼी क़ौम पाक फ़ौज सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीठल आहे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ पंहिंजे बयान में चयो आहे त पाक फ़ौज जो पको अज़म आहे त कंहिं बि सूरत में मुल्क जे अमन ऐं तहफ़्फ़ुज़ ते ॾुखियो वक़्तु अचणु न ॾिनो वेंदो। हिन चयो त पाकिस्तान जी हथियारबंद फ़ौज कंहिं बि जारहाणी अज़म खे नाकाम बणाए ऐं मिटी में मिलाइण जी मुकमल सलाहियत रखे थी। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जी क़यादत हेठि पाक फ़ौज क़ौमी जज़्बे सां पंहिंजा फ़र्ज़ सरअंजाम ॾेई रही आहे। वज़ीर-ए-आज़म ज़ोर ॾिनो त फ़ौज पेशावराणी सलाहियतनि, आला तरबियत ऐं बहितर दिफ़ाई हिकमत अमली सां लीस आहे ऐं कंहिं बि अंदरूनी या बैरूनी चैलेंज खे मुंहुं ॾियण जी मुकमल क़ाबिलियत रखे थी। वज़ीर-ए-आज़म चयो त वतन अज़ीज़ जे दिफ़ा ते को बि समझौतो न कयो वेंदो ऐं हर क़िस्म जी जारियत जो मुंहुं तोड़ जवाब ॾिनो वेंदो। पाकिस्तान हमेशह अमन खे हथी ॾिनी आहे पर मुल्क जी सालमियत ते को बि मुश्किल वक़्तु बर्दाश्त न कयो वेंदो।